घोटकी मां ख़बर ईंदा हलो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस में सिंधी सकाफ़ती ॾियारे हवाले सां हिकु शानदार तकरीब कोठाई वई। घोटकी कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मकसूद ज़िया शाह शानदार सकाफ़ती तकरीब मुनक़िद करण ते उस्तादनि जी कोशिशुनि खे साराहियो। तकरीब जो मेहमान ख़ास गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल कादिर चाचड़ हो। तकरीब में मीडिया कोऑर्डिनेटर ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर अल्लाह बख्श लखन, डॉक्टर इमरान अहमद शाह, गुलाम अब्बास कलोड़ो, खुदा डिनू गोपांग समेत उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में सिंधी सकाफ़त जे रंगनि खे उजागर कयो वियो। शागिर्दनि सकाफ़ती शऊर ऐं सकाफ़ती रवादारी बाबति टेबलोज़, रक़्स ऐं गीत पेश कया। इन्हनि मुक़ाबलनि में कामयाबी हासिल कंदड़ शागिर्दनि में सर्टिफिकेट विराया विया। उन मौक़े ते मीडिया कोऑर्डिनेटर ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर अल्लाह बख्श लखन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डेज़ हूंदा आहिनि कंहिं बि क़ौम खे उजागर करण लाइ ज़रूरी हूंदा आहिनि ऐं हीअ जेके तइलीमी प्रोग्राम आहिनि इहे हिकु सपोर्ट हूंदा आहिनि त हीअ क़ौम हिकु ज़िंदा क़ौम आहे ऐं हिन जो ताउन दुनिया जी उन्हनि क़ौमुनि में हूंदो जेके तालीमी तौरु ऐं पाण खे उजागर रखंदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हीअ तालीमी प्रोग्राम स्टूडेंट्स लाइ बि एक्टिविज़म में तमामु घणो कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि। असांजे स्टूडेंट्स तमामु घणो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस में तमामु घणो कॉन्ट्रीब्यूट कयो आहे ऐं इन मां इहो नज़र थो अचे त असांजा स्टूडेंट्स, असांजी फैकल्टी, असांजी सिविल सोसाइटी, असांजी मीडिया हिन सिंध लेवल ते पूरो जो पूरो एक्टिव आहिनि ऐं इहे पूरे सिंध सां गॾोगॾु मुल्क लाइ तरक़ी में पंहिंजो रोल कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहिनि। हम सबको इस चीज़ का इल्म है कि सिंध बेसिकली एक कदीम सकाफ़त को रिप्रेजेंट करती है और हम अपनी सकाफ़त से कभी भी दूर नहीं जा सकते हैं। हमारे इस सेमिनार का जो मकसद है वो तलबा और तालिबात में इस बात को उजागर करना है कि भले आप किसी भी मकाम पे पहुंच जाएं, लेकिन आप अपनी तहज़ीब से हमेशा जुड़े रहेंगे और जुड़े भी रहना चाहिए, क्योंकि कौमों की पहचान उनकी इल्मियत, उनके फ़ज़ल, उनके अमल से भी है और साथ साथ उसकी पहचान उसकी सकाफ़त से भी है। अॼु जीअं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी कैंपस घोटकी सिंधी कल्चरल डे मल्हायो आहे, जंहिंमें मोस्टली इहो ॿुधायो वियो आहे सिंधी क़ौम खे, पूरी दुनिया खे, त सिंधी हिकु क़ौम आहे जंहिंजो कल्चर हमेशह क़ाइमु रहणो आहे ऐं उन कल्चर जो मक़सदु इहो आहे त उन क़ौम खे हमेशह सुजाग करणु, मतिलबु सिंधी क़ौम हमेशह क़ाइमु रही आहे। इन में सिर्फ़ु इहो न आहे त कल्चर खे महसूसु करे ॿुधाइणु त हिकु क़ौम जेका 3000 साल 5000 साल पुराणी रही आहे, पर हीअ क़ौम हमेशह आबाद रहंदी, क़ाइमु रहंदी, ज़िंदा रहंदी। हिन कल्चर खे मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां सिंधी क़ौम ज़िंदा आहियूं। स्टूडेंट अफेयर्स एडवाइज़र आहिनि सर केडी साहब, उन्हनि जी टीम आहे सर इमरान मुश्ताक ऐं सर अल्लाह बख्श लखन साहब, उन्हनि गॾिजी इहो ऑर्गेनाइज़ कयो आहे। असल में सकाफ़त हर क़ौम जी जेका हुआ पंहिंजी इज़त ऐं मान रखे थी। असां सिंधी बि क़दीम क़ौम आहियूं। हे प्रोग्राम मल्हाइण जो, मुनक़िद करण जो इन जे पुठियां कारण इहो हो त शागिर्द असांजा हिकु त जेको उन्हनि जी पंहिंजी मोहबत आहे पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोलीअ सां उनजो इज़हार करनि। जे तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांजे हिन मीडिया जे ज़रिए मां सिंधी क़ौम खे मुबारक पेश कयां थो ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त सिंध हिकु अज़ीम क़ौम आहे ऐं जेको आहे सिंध जो मुल्क, सिंध जो जेको आहे दुनिया जी कामयाबीअ में तमामु घणो जेको आहे किरदारु अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।